ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 9 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त बलदाऊ वञी माता यशोदा के वेनती था कनि त श्री भगवान के खोले छॾीन, लेकिन माता यशोदा उन जी हिकु बि नथी ॿुधे। तंहिं बाद भगवान पंहिंजे असली मक़सद खे ज़ाहिर करे थो त हुननि खे हुन ॿिनि वणनि जी मुक्ति कराइणी हुई जेके भगवान जे घर जे ॿाहिरि हुआ। अध्याय 10 जे पहिरें भाग में श्री सुखदेव जी ॿुधायो त नल कुबेर ऐं मुनगुरेव ॿई कुबेर देवता जा देवता हुआ, जेके दौलत जी मस्ती में अंधा थी मदिरा पी गंगा जी में निर्वस्त्र पंहिंजी स्त्रियुनि सां गॾु भोग विलास करे वेंझी रहिया हुआ। तंहिं वक़्तु नारद मुनि अची उतां निकिता। हुननि जी स्त्रियुनि चरम विचां कपिड़ा पहिरे छॾिया, लेकिन हिननि ॿिन्ही हेठि विचां नारद मुनीअ खे नमस्कार बि न कयो ऐं न को ही पंहिंजा कपिड़ा पहिरियाऊं। तंहिं करे नारद मुनि सोच वीचार करे हिननि खे श्राप ॾियण जो निश्चय कयो। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 10 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। नारद मुनि उन्हनि ॿिन्हीअ खे चवनि था, तव्हीं ॿई औरनि जा वण थी संसार में रहो, तॾहिं अव्हां खे दौलत जी हिठ करण ऐं मदिरा पीअण जो फल मिलंदो। जॾहिं कंहिंखे बीमारी थींदी आहे तॾहिं हू ॿिए जो दुख ॼाणे थो। जंहिंजे पेर में कंडो लॻंदो आहे सो ॿिए जे कंडे लॻण जो एज़ाउ सम्झंदो आहे। जेसिताईं आदमी पाण दुख नथो ॾिसे तेसिताईं उनखे ॿिए जो दुख ॾिसी दया नथी अचे। जवानी ऐं धन जी सूंह आहे धर्म, सेल ऐं लॼ सा त अव्हां छॾे ॾिनी आहे। उन करे अव्हां थोरा ॾींहं वञी सज़ा भोॻियो। जॾहिं हिननि इहो श्राप ॿुधो तॾहिं पंहिंजी देह ऐं धन जो हिठु बगल ॼाणी डोरी वञी श्री नारद मुनीअ जे चरणनि ते किरी पिया ऐं हथ जोड़े वेनती करे चवणु लॻा, उन श्राप खां असांजो उद्धार कॾहिं ऐं कीअं थींदो, सो त कृपा करे ॿुधायो। तंहिं ते नारद मुनि चयो, जॾहिं श्री कृष्ण भगवान पृथ्वीअ जे भार लाहिण वास्ते मथुरा में जनम वठी नंद ऐं यशोदा जे घर बाल लीला कंदो, तॾहिं अव्हां जो उद्धार थींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। मूं दर्शन जो सरस गुण विञायो वीचार, श्री कृष्ण दर्श सुपर्श ते थींदो तव्हांजो उद्धार। ए राजा परीक्षित, उन श्राप सां हू हुते गोकुल में जुमला अर्जुन नाले अची आवरन जा वण थिया हुआ। उन वक़्तु श्री कृष्ण उहो श्राप यादि करे उखरीअ खे ॻीअलींदो उन्हनि वणनि वटि आयो ऐं ॿिन्ही वणनि जे विच में उखरीअ खे अटकाए अहिड़ी त छिक ॾिनाई जो उहे ॿई वण पार खां उखड़जी पिया ऐं उन्हनि जे किरण जो वॾो आवाज़ थियो। उन्हनि जी पार मां 2 पुरुष तमामु सुंदर ऐं तेजवान प्रगट थिया। जॾहिं श्री कृष्ण पंहिंजे चतुर्भुजी रूप जो हिननि खे दर्शन ॾिनो तॾहिं ॿिन्ही ॿाहिरनि उन मोहिणी मूर्त खे दंडवत ऐं परिक्रमा करे हथ जोड़े वेनती कही, हे दीनानाथ, तव्हां खां सवाइ ॿियो केरु असां जहिड़नि अधर्मियुनि जी सिध वठंदो। तव्हां जनम ऐं मरण खां रहित थी फ़क़ति भक्तनि जे सुख ॾियण वास्ते पंहिंजी इच्छा सां अवतार वठंदा आहियो ऐं सॼो संसार
तव्हांजी माया सां पैदा थो थिए। ब्रह्मा वग़ैरह देवताऊं बि तव्हांजे चरणनि जो ध्यानु पंहिंजे हृदय में कनि था। नारद मुनि असां ते वॾी कृपा कई जो ही श्राप ॾिनो, जंहिं करे तव्हांजे चरणनि जो दर्शन थी असांजो सभु दुख नास थी वियो। जहिड़ी तरह सूरज चंद्रमा जी रोशनाईअ सां सभु का शइ ॾिसण में अचे थी ऐं ऊंदा में कुझु नथो ॾिसिजे, तहिड़ी तरह तव्हांजे भॼन ऐं सुमिरण करण सां ज्ञान जूं अखियूं खुलनि थियूं। जेको आदमी तव्हांखे विसारे थो छॾे तंहिंखे अंधो सम्झणु घुरिजे। इहा स्तुति ॿुधी श्री कृष्ण चयो, हाणे जेका इच्छा तव्हांजी हुजे सो वरदान घुरो। तॾहिं नल कुबेर ऐं मन गुरेव चयो, असांजे हृदय में नौदा भक्ति तव्हांजी सदाईं क़ाइमु रहे। श्याम सुंदर ख़ुशि थी खेनि इहो वरदान ॾिनो। पोइ उहे ॿई ॿाहिरि विमाननि ते चढ़ी कुबेर लोक ॾांहुं हलिया विया। सभई चयो, जय श्री कृष्ण। अध्याय 9 संपूर्ण थियो। अध्याय 11 जंहिंजो नालो आहे गोकुल छॾे बिंद्राबन वञणु। श्री सुखदेव जी चयो, हे राजा, जॾहिं उहे ॿई वण किरी पिया तॾहिं वणनि किरण जा आवाज़ ॿुधी यशोदा ॾाढी डिॼी उथी ऐं यकदमि डोड़ंदी उते आई जिते श्री कृष्ण खे उखरीअ सां ॿधी वेई हुई। उते पहुची श्री कृष्ण खे न ॾिसी खेसि वाका करे सॾणु लॻी। नंद बि यशोदा जा वाका ॿुधी डोड़ी उते आयो जिते ॿई वण किरिया पिया हुआ। उते छा ॾिसे त ॿिन्ही वणनि जे विच में श्री कृष्ण उखरीअ सां ॿधो बीठो आहे। तॾहिं प्यारा भक्तऊं नंद बाबा खेसि उखरीअ खां छोरे हिंज में खणी छातीअ सां लॻाए रोवणु लॻो ऐं यशोदा खे कावड़जी चवणु लॻो, तो मुंहिंजे प्राण प्यारे खे उखरीअ सां छो ॿधो? अॼु परमेश्वर हिन जा प्राण वापसि बचाया आहिनि। तंहिं वक़्तु श्री कृष्ण यशोदा ॾांहुं निहारे सुॾिका भरींदो पंहिंजूं अखियूं मेटींदो थी वियो त यशोदा खेसि हिंज में खणी पंहिंजे गले सां लॻायो। जीअं नांग पंहिंजे विञायल मणी पाए ख़ुशि थींदो आहे, तीअं यशोदा खे ख़ुशी हासिल थी ऐं गोपियूं बि श्री कृष्ण जे प्राण बचण करे ॾाढियूं ख़ुशि थियूं। नंद ऐं उपंद पाण में गॾु थी चयो, हेड़ा पुराणा ऐं मज़बूत वण सिवाइ हवा अचण जे पार खां कीअं उखड़जी किरी विया, इहा बि अजब जी ॻाल्हि चइबी। तॾहिं ग्वाल बालनि जिन इहो सॼो चरित्र ॾिठो सो सभिनी खे जीअं जो तीअं चई ॿुधायऊं, पर ॿारनि जी ॻाल्हि ते एतबार न करे हिननि पाण में चयो, श्री कृष्ण खां एॾा वॾा वण कीअं किरिया हूंदा? तॾहिं ॿिए कंहिं चयो, ईअं ई किरी पिया हूंदा, हुननि जी उमिरि ख़तमु थी हूंदी। परमेश्वर जी गत परमेश्वर ॼाणे, ॿियो केर बि ॼाणी नथो सघे। ईअं सभई ॻाल्हियूं कंदा श्री कृष्ण खे घर में वठी आया ऐं नंद दान ऐं ॾखिणा ब्राह्मणनि ऐं कंगालनि खे ॾेई श्री कृष्ण खां पुछियो, ए पुट, तोखे बि के माण्हू वणनि मां निकिरंदा नज़र आया? तॾहिं श्री कृष्ण चयो, बाबा, मूं त कुझु बि न ॾिठो। इहा मिठी ॻाल्हि ॿुधी नंद खेसि पंहिंजे गले सां लॻायो ऐं संदसि बदन ते जादूर लॻी हुई तंहिंखे उगियो। सभई चयो, जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 11 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।